इते आम खबर खां नाज़रीन अवांखे आगाही ॾींदालूं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी खानपुर महर वेझो गॾियल अरब इमारात जे वज़ीर शेख निहान बिन मुबारक सां मुलाक़ात थी आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी सरदारगढ़ में शेख निहान बिन मुबारक जी कैंप ते पहुतो। मुलाक़ात दौरान गॾियल दिलचस्पी ऐं ॿियनि मामलनि ते ख़्यालनि जी ॾेवट थी आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी खानपुर महर वेझो गॾियल अरब इमारात जे वज़ीर शेख निहान बिन मुबारक सां मुलाक़ात थी आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी सरदारगढ़ में शेख निहान बिन मुबारक जी कैंप ते पहुतो। मुलाक़ात दौरान गॾियल दिलचस्पी ॿियनि मामलनि ते ख़्यालनि जी ॾेवट कई वई आहे। अहम ख़बर खां नाज़रीन अवांखे हिकु भेरो ॿीहर अपडेट कंदा हलूं त पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी खानपुर महर वेझो गॾियल अरब इमारात जे वज़ीर शेख निहान बिन मुबारक सां मुलाक़ात थी आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी सरदारगढ़ में शेख निहान बिन मुबारक जी कैंप ते पहुतो। मुलाक़ात दौरान गॾियल दिलचस्पी ऐं ॿियनि मामलनि ते ख़्यालनि जी ॾेवट कई वई। अहम ख़बर खां अवांखे अपडेट कंदा पिया आहियूं त पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी खानपुर महर वेझो गॾियल अरब इमारात जे वज़ीर शेख निहान बिन मुबारक सां मुलाक़ात थी आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी सरदारगढ़ में शेख निहान बिन मुबारक जी कैंप ते पहुतो। मुलाक़ात दौरान गॾियल दिलचस्पी ॿियनि मामलनि ते ख़्यालनि जी ॾेवट कई वई। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी खानपुर महर वेझो गॾियल अरब इमारात जे वज़ीर शेख निहान बिन मुबारक सां मुलाक़ात थी आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी सरदारगढ़ में शेख निहान बिन मुबारक जी कैंप ते पहुतो। मुलाक़ात दौरान गॾियल दिलचस्पी ॿियनि मामलनि ते ख़्यालनि जी ॾेवट कई वई। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी खानपुर महर वेझो गॾियल अरब इमारात जे वज़ीर शेख निहान बिन मुबारक सां मुलाक़ात थी आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी सरदारगढ़ में शेख निहान बिन मुबारक जी कैंप ते पहुतो। मुलाक़ात दौरान गॾियल दिलचस्पी ॿियनि मामलनि ते ख़्यालनि जी ॾेवट कई वई। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी खानपुर महर वेझो गॾियल अरब इमारात जे वज़ीर शेख निहान बिन मुबारक सां मुलाक़ात थी आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी सरदारगढ़ में शेख निहान बिन मुबारक जी कैंप ते पहुतो। इन मुलाक़ात जा वधीक अपडेट्स मालूम करण लाइ असां राब्तो कयो आहे सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर साहिल काज़ी सां। साहिल, पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी गॾियल अरब इमारात जे वज़ीर सां जेका मुलाक़ात थी आहे, छा अपडेट्स ॾींदो? जी बिल्कुल, पाकिस्तान पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी अरब अमारात जे वज़ीर शेख निहान बिन मुबारक अल निहान जे थर वारी कैंप मुराद वारो पट पहुतो आहे। साणस गॾु सूबाई वज़ीर सरदार मोहम्मद बख्शान मार ऐं सैयद नासिर शाह पिण गॾु आहिनि। जॾहिं त शेख निहान बिन मुबारक जी जेका ही दावत आहे उन में शरीक थियो आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी। इन हवाले सां जेका मुलाक़ात थी आहे, उन मुलाक़ात में जेके मुल्की सियासी सूरत हाल आहे उन ते ॻाल्हि ॿोल कई वई आहे। जॾहिं उन खां अलावा जेको बिलावल भुट्टो ज़रदारी आहे उहो उनजी दावत में शरीक थियो आहे। उनजी जेका मानी आहे उहा बि उन कैंप में उन खाधी आहे। जॾहिं त काफ़ी वक़्तु मुलाक़ात करण खां पोइ जेको बिलावल भुट्टो ज़रदारी आहे शेख निहान बिन मुबारक खां मोकिलाए करे रवानो थी वियो आहे। जॾहिं त सिक्योरिटी जा जेका इंतज़ाम आहिनि, पहिरीं बि असां ॿुधायो आहे त सरदारगढ़ खां अलावा जेको ही शेख निहान बिन मुबारक जेको अरब अमारात जो वज़ीर आहे उनजी कैंप ते जेका पुलिस जी नफ़री जेका वॾी मुक़ररु कई वई आहे। ज़रिया इहो ॿुधाइनि था पिया त बिलावल भुट्टो ज़रदारी अॼु राति जेको आहे सरदार मोहम्मद बख्शान मार जेको उनजी रहाइशगाह सरदारगढ़ उते तरसंदो। जी ठीकु आहे साहिल, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी।